सिंध यूनाइटेड पार्टी पारां डिविज़नल सदर फलक शेर ओड, तालका सदर शमीर ख़ान जमाली ऐं सिटी सदर क़ासिम सूमरो जी अॻुवाणीअ में डीएसपी ऑफिस सकरंड आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो, जिते मथियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु सकरंड लॻ ॻोठ दलेल देरो जे बाअसर वॾेरे पारां एसयूपी अॻुवाण एडवोकेट बिलावल मल्ला ते हमिलो करे खेसि सख़्त तशदुद जो निशानो बणाए रतो रत करे छॾियो हो, जंहिंजी अदालती हुकुम ते जवाबदारनि ख़िलाफ़ पीके थाणे ते एफआईआर पिणु दाख़िल करायल आहे। उन जे बावजूदि पुलिस अञा ताईं को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। हिननि चयो त असां आईजी सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ सिंध खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त एडवोकेट बिलावल मल्हा जा हमले आवर फ़ौरन गिरफ़्तार कया वञनि। हिननि चयो त इंसाफ़ न मिलण जी सूरत ते डीएसपी सकरन जी आफिस आॾो एहतिजाजी कैंप लॻाई वेंदी, जंहिं बाद क़ौमी शाइरा पिणु ब्लॉक करे सघूं था। एहतिजाजी धरणे में मोहम्मद बचल ॾहियो, मोहम्मद ख़ान गुदारो, चाकर जलबाणी, अयूब खोसो, यासीन मल्ला, इसरार सूमरो, परवेज़ सूमरो, मुख्तार अली उमराणी, शौकत हुसैन मेमण, वसीम कीरियो, कुर्बान मंगसी, हाजी ख़ान कीरियो, बादशाह उन्नड़, महराण लुंड, दोस्त अली कीरियो, फेरोज़ कीरियो ऐं ॿियनि केतिरनि ई कारकुननि शिरकत कई, जेके पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ।